दोस्तों आऊं आहियां रज़ाक मिराई। पाण वारा कामरेड दोस्त या लेफ्टिस्ट या जेके पाण खे क़ौमी नुमाइंदा या क़ौम परस्त सम्झनि था, इन्हनि जी नफ़सियात बि अहिड़ी ई आहे जहिड़ी वरी इन्हनि जे मुख़ालिफ़नि जी नफ़सियात आहे, जंहिंखे पाण उर्फ़ आम में मज़हबी सॾूं था। मुंहिंजे हिसाब सां न का घटी घोट में न का कमी कुंवार में। कामरेड लफ़्ज़ पंहिंजी माना में हिकु मयारी ऐं हिकु बहितरीन लफ़्ज़ आहे, पर उन जो इस्तेमालु या उन्हनि जे प्रचारक जे किरदारनि सां मुतासिर थिए थो। हूबहू जीअं इस्लाम पंहिंजे असल में हिकु बहितरीन मज़हब या दीन आहे, पर उन्हनि जे फॉलोअरनि उनखे मुतासिर कयो आहे। आउं घणो करे कामरेड लफ़्ज़ जो इस्तेमालु कंदुसि, इनखे इन ई पेराहे में रखी सम्झण जी कोशिशि करण जी ज़रूरत बि आहे, छो त मुंहिंजी नज़र में कामरेड पंहिंजे असल में कतई ग़लति कोन्हे, जीअं मज़हब पंहिंजे असल में बिल्कुलु दुरुस्त आहे। अगरि इस्लाम खे पंहिंजे असल में राइज कयो वञे ऐं कामरेड खे पंहिंजी असल माना में वठिजे त तज़ाद त को रही कोन थो। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त मसइलो किथे आहे, इनखे सम्झण जी कोशिशि करियूं था। कामरेड दुनिया में जिते बि आहिनि उहे हमेशह अक्सरियत जे मुख़ालिफ़त में रहनि था। ख़ासि कर पाकिस्तान या सिंध में असां वटि हिते मज़हबी वधीक आहिनि ऐं उन्हनि मज़हबनि में वरी मुस्लमान वधीक आहिनि। हाणे कामरेड छा कंदा, जेके मज़हबी घटि तइदाद में हूंदा, जीअं पाण वटि क्रिश्चियन आहिनि या हिंदू वग़ैरह आहिनि, इन्हनि जूं रस्मूं रीतियूं पिया निभाईंदा, पर इस्लामी रस्मनि जे ख़िलाफ़ बीठा हूंदा। इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं इन ॻाल्हि खे सम्झण खां पहिरीं पाण थोरो पोइते पंध था करियूं त बिगाड़ जी शुरूआति कीअं थी। थोरो तारीख़ी पस मंज़र खे सम्झूं था। यानी कम्युनिस्ट इन नुक़्ते ते बीह रहिया त मज़हब ई इन्हनि माण्हुनि खे इक़्तिदार में आणे थो। मज़हब जी असल स्टडी न कयाऊं, बजाए इन जे हुननि मज़हबनि जे फॉलोअरनि ऐं उन्हनि जी किरत खे ई असल मज़हब सम्झी वेही रहिया। मज़हब जी बाक़ी सभिनी वैल्यूज़ खे उन्हनि पासे ते रखी छॾियो। इहो आऊं उन्हनि जे कयल अमल खे ॾिसी राय क़ाइमु कयां पियो। हालांकि आऊं इन्हनि जे लिखियल नज़रिए जी ॻाल्हि नथो करियां। इन्हनि हता के इंसानियत जी प्रचार करण जी आड़ में बि इंसानी तारीख़ जो वॾे मां वॾो ज़ुल्म ऐं बल्कि ज़ुल्म जूं दास्तानूं लिखी छॾियूं, फ़क़्ति इन करे जो उन्हनि खे मज़हब पंहिंजे सेक्युलर या खणी चइजे मुल्हिदाना नज़रिए जे ख़िलाफ़ लॻो, पोइ उनखे दॿाइण जी कोशिशि कई। जीअं असां वटि हाणे इहे तयारियूं शायदि हलंदड़ आहिनि ऐं साॻियो इहो मनफ़ी ज़ोर या तयारियूं मज़हबी बि कंदा रहिया आहिनि। ऐं वरी बि चवां थो त न का घटी घोट में न का कमी कुंवार में। असांजो सॼो अलमियो बेवक़ूफ़ियनि ते मुश्तमिल आहे। 1917 में रूसी इनक़लाब खां पोइ बाल्शविक पार्टी उहा इक़्तिदार में आई। इन्हनि जो बुनियादी नज़रियो मार्क्सिज़म हो। कार्ल मार्क्स, जंहिंखे कम्युनिस्ट नज़रिए जो बानी सम्झो वञे थो, इन मज़हब खे अवाम जी आफ़ीम करार ॾिनो। मार्क्स जो मतिलबु इहो हो त मज़हब माण्हुनि खे पंहिंजे मुआशी ऐं समाजी हक़ीक़तनि खां गाफ़िल रखे थो ऐं इनखे तब्दील करण बदिरां सब्र करण ते ज़ोर ॾिए थो। हालांकि असां वटि सब्र जूं मानाऊं बि जुदा जुदा आहिनि। इन करे सोवियत यूनियन जी कम्युनिस्ट हुकूमत मज़हब खे पंहिंजे इक़्तिदार ऐं नज़रिए लाइ ख़तरो सम्झो। हाणे अहिड़ी ख़तरनाक इंतहा पसंदाना सोच जॾहिं इक़्तिदार में आई त इक़्तिदार खां तकिड़े पोइ सोवियत हुकूमत रूसी ऑर्थोडॉक्स चर्च समेत समूरनि मज़हबी इदारनि जी मिल्कियत
ऐं ज़मीननि खे क़ौमी मिल्कियत करार ॾेई उन ते कब्ज़ो करे वरितो। कम्युनिस्टनि बिशपनि, पादरियनि, इमामनि ऐं रेबाइनि माना यहूदी अॻुवाणनि खे वॾे पैमाने ते गिरफ़्तार कयो, खेनि जेलनि जे हवाले कयो वियो, तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं हज़ारनि खे मौत जी सज़ा ॾिनी वई। मिसाल तौरु 1917 खां 1935 जे विच में अटकल 1,30,000 ऑर्थोडॉक्स पादरियुनि खे गिरफ़्तार कयो वियो, जिन मां 95,000 पादरियुनि खे गोलियूं हणी मारियो वियो, फ़क़ति इन करे जो उहे हुननि जे नज़रिए जे ख़िलाफ़ हुआ। हज़ारे चर्च, मस्जिदूं, ॿियूं इबादत गाहूं ज़बरदस्ती बंदि कयो वियो ऐं उन्हनि खे तबाह करे छॾियो। केतिरनि ई इबादत गाहनि खे गुदाम, अजाइब घरनि या सेक्युलर इदारनि में तब्दील करे छॾियो। 1927 खां 1940 ताईं रूसी ऑर्थोडॉक्स चर्चनि जो तादादु 29,584 मां घटिजी 500 खां बि घटि थी वियो। सोवियत हुकूमत तालीमी निसाब मां मज़हबी तालीम ख़तम करे छॾी। उन जी जाइ ते मुल्हिदाना प्रोपेगेंडा खे फ़रोग़ ॾिनो वियो। लीग ऑफ मिलिटेंट एथियस्ट नाले हिकिड़ो इदारो क़ाइमु कयऊं, जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो हो त 1937 ताईं सोवियत यूनियन में हिकु बि इबादत गाह बाक़ी न बचे। मज़हबी रस्मनि ऐं तक़रीरनि खे अवामी सतह ते मना कयो वियो। 18 सालनि खां घटि जेके बि उमिरि वारा ॿार हुआ उन्हनि खे मज़हबी तालीम ते बैंड लॻल हो। उन्हनि खे मज़हबी तालीम हासिल करण जी इजाज़त ई कान हुई। शादियूं हुजनि, जनाज़ा हुजनि, उहे सरकारी तौर तरीक़े ते उन्हनि रस्मनि खे पूरो कयो वेंदो। सोवियत यूनियन में मज़हबी तसादुम जो ही दौर लॻभॻि 70 सालनि ताईं जारी रहियो। इहो सभु कुझु उन नज़रिए जी बुनियाद ते थियो त कम्युनिस्ट समाज जे क़याम लाइ मज़हब खे ख़तमु करणु ज़रूरी हो। इहो तारीख़ी जाइज़ो तव्हां दोस्त पढ़ियल लिखियल आहियो, अगरि गूगल कंदो त इहे अंग अखर सभु उते मौजूदु पिया आहिनि। मूं बि इहे अंग अखर उतां खयां आहिनि। हींअर ताज़ो पाण वटि ईद गुज़री, मूं ॾिठो त कुझु कामरेड दोस्तनि ईद जूं मुबारकूं ॾियण खां पासो कयो, पर जॾहिं होली या दीवाली अचे थी त इहे ई साॻिया कामरेड, इहे साॻिया असांजा दोस्त जोश ख़रोश सां अक़लियती बिरादरियुनि खे मुबारकूं ॾियनि था। इहा हिकु हक़ीक़त आहे त इहा बहितरीनु ॻाल्हि आहे त असां हुन मज़हबियुनि सां गॾु रहूं था ऐं हुननि खे इहो होली मुबारक चऊं था। इहो ज़बरदस्त आहे, इहो असांखे सभिनी खे करणु खपे। पर सुवालु इहो न आहे, सुवालु इहो आहे त पंहिंजे अक्सरियती समाज जा जेके त्योहार या जेके ॾींहं अचनि था उन्हनि खे गर्मजोशीअ सां छो मुबारकूं नथियूं ॾिनियूं वञनि। छा अक्सरियती जेके माण्हू आहिनि, जीअं मुस्लमान आहिनि, उन्हनि जा त्योहार आहिनि, उन्हनि खे मुबारक ॾियण सां संदन तरक़ी पसंदी खे धकु लॻंदो छा? इहा ॻाल्हि सम्झण जी आहे त जेको नज़रियो आहे ई मज़हब जे ख़िलाफ़ इस्लाम न बल्कि हर मज़हब, त पोइ कहिड़ी बुनियाद ते अक्सरियती मज़हब खे रद्द था कनि या अक़लियती मज़हब खे मथां था कनि। हालांकि हिननि जो जेको बेस आहे, नज़रियो आहे, उहो त मज़हब जे ख़िलाफ़ आहे। त पोइ छा हिंदू धर्म, क्रिश्चन इहे मज़हब कोन्हे? पर इन्हनि जी अंडरस्टैंडिंग अहिड़ी थियल आहे त हीअ अक्सरियत जे ख़िलाफ़ रहंदा। हिकिड़े कामरेड दोस्त पोस्ट कई जेको मुंहिंजी फ्रेंड लिस्ट में बि आहे ऐं जेके दोस्त मुंहिंजा आहिनि उनखे शादी जी ॻाल्हि जी ख़बर बि आहे। हुन लिखियो त माफ़ कजो, मुंहिंजी तबियत सही कान हुई, तॾहिं ईद मुबारक जी पोस्ट न रखी सघियसि। त हिकिड़े मज़हबी दोस्त उन पोस्ट ते कमेंट्स कयो, ठीकु आहे, पोइ हेलो की होली ऐं दीवाली जी मुबारक न ॾिजां। ॾिसां थो जे इहा पोस्ट अञा ताईं आहे त आउं जो स्क्रीनशॉट तव्हां शेयर ज़रूरु कंदुसि। वरी इंडिया जे हिंदू घरनि मां निकितल जेके कामरेड आहिनि, तव्हां उनखे ॾिसंदव त उहे वरी मुस्लमाननि सां गॾु बीठा आहिनि। उहे छा था कनि, जो हिंदू ते अक्सरियत में आहिनि, मुस्लमान ते घटि आहिनि, उहे मुस्लमाननि सां गॾु बीठा आहिनि। ईअं तव्हां इटली वञो, अमेरिका वञो, दुनिया जे कंहिं बि ख़िते में वञो त कामरेड अक्सरियतनि जे ख़िलाफ़ हूंदा। हालांकि उहे जेको ज़बानी दावो था कनि त असीं मज़लूमनि सां गॾु आहियूं ऐं मज़लूमनि सां गॾु बीहूं था, पर असल में ईअं आहे कोन। मिसाल जे ईअं हुजे त असां वटि पाकिस्तान में त 99% सभु असीं पाण मज़लूम आहियूं। ऐं थोरो गूगल करे पंहिंजा अंग अखर ॾिसो
त ख़बर पवंदी त राहत याफ़्ता तबिको हिक खां ॿ सेको रहे थो पाकिस्तान में बस। बाक़ी 98 में को विचोलो दर्जो जेको मुतवसित दर्जो आहे उहो 18 खां 27 आहे ऐं मुफ़लिसी वारो दर्जो 42 खां 45 50 आहे। इन सभिनी खे मिलाईंदो त 98 97 90% असीं मुकमिल मज़लूम आहियूं, पीड़िजूं पिया। त पोइ हीअ असां सां गॾु छो नथा थियनि त इहा तफ़रीक़ छो थी थिए? मुस्लमान ॿिया मज़हबी त ख़ुदि कामरेड असीं सभ जा सभु मज़लूम आहियूं। हिते केरु आहे जंहिंखे पंहिंजो हक़ मिलियल आहे? अगरि तव्हां दोस्तनि मां कोई अहिड़ो आहे जेको चवे थो असांखे पूरा हक़ मिली विया आहिनि त आउं पंहिंजी इन ॻाल्हि सां हथु खणी विझुसि।